अस्सलाम वालेकुम। अॼु मां तव्हां सां तरकीब शेयर कयां थी कबाब कढ़ाई जी। आज मैं कबाब कढ़ाई बना रही हूँ और आपके साथ उसकी तरकीब शेयर कर रही हूँ। तो सबसे पहले कबाब बनाने के लिए हमारे पास कीमा है। आधा किलो चिकन का कीमा मैंने लिया है। आप चाहें तो बीफ भी ले सकते हैं, मटन भी ले सकते हैं। ठीक है। ही चिकन जो 1 किलो कीमो आहे, तव्हां चाहियो त बीफ या मटन भी खणी सघो था। ऐं इन कबाब ठाहिण जे लाइ ही लूणु ऐं मिर्च हस्बे ज़ाइक़ा पंहिंजी मर्ज़ी जे मुताबिक़ खणो। ही गरम मसालो आहे 1 टीस्पून। ठीकु आहे। उन सां गॾु ही सन्हा कटियल धाणा, सावा मिर्च ऐं हिकिड़ो नंढो बसर ऐं हिकिड़ो भरियल टेबल स्पून अदरक थूम पीसियल। ये 1 भरा हुआ टेबल स्पून है अदरक लहसुन पिसा हुआ, धनिया मिर्चें और 1 छोटी प्याज बारीक काट ली है। उसके अलावा नमक मिर्च हस्बे ज़ायका और 1 टीस्पून गरम मसाला। अब ये सारी चीज़ें ये हम चॉपर में डाल के इनको पीस लेंगे। और ग्रेवी बनाने के लिए ये टमाटर ज़्यादा लाल नहीं थे, इसलिए इतना अच्छा कलर नहीं आया इसका। ये 5-6 टमाटर दरमियाने साइज़ के थोड़ा सा पानी डाल के ब्लेंड कर दिया है। उसके साथ ये आधा टेबल स्पून है लहसुन अदरक पिसा हुआ और गरम मसाला आधा टीस्पून, लाल मिर्चें आधा टीस्पून, नमक जो है अपनी मर्ज़ी के मुताबिक है, थोड़ी सी हल्दी है, आधा टीस्पून जो है वो पिसा हुआ धनिया है। और ये मल्टीपर्पज़ मिक्स मसाला ये बनाना मैंने सिखाया है, इसका लिंक भी मैं दे दूंगी इस वीडियो के नीचे। ये मैंने 1 भरा हुआ टीस्पून लिया है। तो ग्रेवी ठाहिण जे लाइ असां ही टमाटर जेके 5-6 टमाटर मीडियम साइज़ जा ब्लेंड कया आहिनि, थोरो पाणी विझी पेस्ट ठाहे छॾियो आहे। ऐं ही अधु टेबल स्पून तक़रीबन जेको आहे अदरक थूम पीठल, ऐं ही गरम मसालो 1 टीस्पून पीठल, ॻाढ़ा मिर्च 1 टीस्पून, ऐं ही लूणु पंहिंजे ज़ाइक़े जे मुताबिक़, थोरी हैड रहे 1 टीस्पून जेको आहे पीठल धाणा आहिनि, ऐं ही मल्टीपर्पज़ मिक्स मसालो इहो मुंहिंजे वीडियो चैनल ते मौजूदु आहे, हिन जो लिंक मां ॾियां थी हिन वीडियो जे हेठां, त तव्हां ॾिसी वठिजो। ही हिकिड़ो भरियल टीस्पून आहे। उनखां अलावा ग्रेवी ठाहिण जे लाइ बसर कटे सना ऐं हिते मूं जेके पचण लाइ रखिया आहिनि। प्याज मैंने ये 3 हैं मीडियम साइज़ की, छोटी छोटी थी, मीडियम साइज़ में भी कुछ छोटा ही साइज़। तो ये 3 प्याज जो है वो काट के यहाँ पे मैंने रखी हैं। इनको ब्राउन करना है हमें, तो जब तक ये पकती रहेंगी तब तक जो है हम ये सारे मसाले चॉपर में डाल के इनको अच्छी तरह से पीस लेते हैं। ठीक है। सो बसर हल्की बाहि ते रखियो, दाग थींदो रहंदो। ही मसाला जेके कबाब ठाहिण जा आहिनि इहे असां विझूं था चॉपर में, इन्हनि खे पीसे था वठूं। हाणे ही चॉपर में कीमो मूं विझी छॾियो आहे, अदरक थूम है कटियल जेको भी साओ मसालो बसर वगैरह ऐं पीठल मसाला, ये सारी चीज़ें जो कबाब बनाने की थी वो मैंने इस चॉपर में डाल दी हैं। अब इसको हम अच्छी तरह पीस लेंगे। एक चीज़ का ख्याल रखिएगा कि कीमे में पानी बिल्कुल ना हो, कीमो सफ़ा खुश्क हुजे, ड्राई हुजे, उनमें पानी न हुजे। हाँ कीमो पीसजी वियो आहे, आप ये देखें बिल्कुल ये गुंदे हुए आटे की तरह हो गया है, जीअं अॻोहर अटो हूंदो आहे ईअं है। ऐं तेल खयो आहे मूं हिकिड़ो ढक, कोई भी प्लेट डिश कुछ भी रखो और इस दोनों हाथों पे तेल लगाकर थोड़ा थोड़ा कीमा लेंगे और उसके ओवल शेप में कबाब बनाएंगे। ठीक है। तेल हणंदासीं 2 हथनि ते, थोड़ो थोड़ो कीमे जो हिस्सो खणी ऐं ओवल शेप में कबाब ठाहींदासीं। कबाब मूं ठाहे छॾिया। इस पर देखें तेल थोड़ा थोड़ा ज़्यादा लगा हुआ है क्योंकि कच्चा कीमा है तो ये चिपकता है हाथों से। ठीक है। सो ये सब कबाब ठही आहिनि। कोशिश कयो त सेम साइज़ जा ठाहियो, ॾिसण में सुहिणा लॻंदा, खाइण में भी मज़ो ईंदो। ठीक है। सो हेॾां हिन पासे ही हल्की बाहि ते मुंहिंजो बसर ब्राउन पियो थे। शुरू से ही मैंने इसको ज़रूरत के मुताबिक तेल डाल के इसमें छोड़ दिया था। ये पक रहा है प्याज। और अब मैंने एक और पैन इस तरफ रख लिया है, इसमें मैं करूँगी ये कबाब फ्राई। इन कबाब को हल्का सा हमें फ्राई कर लेना है, थोड़ा सा तेल डाल के, बहुत ज़्यादा नहीं डालेंगे, लेकिन इतना हो कि पैन जो है अच्छी तरह से आपका चिकना हो जाए। पैन तव्हांजो सणभो थी वञे चङी तरह सां, ऐं पोइ उन में हल्की हल्की बाहि ते हिननि खे उथलाए पुथलाए चङी तरह सां सेकणो आहे। ऐं हिन पासे भी ख़्यालु रखिणो आहे, हीअ जीअं ब्राउन थी वेंदो अॻियां मां तव्हांखे ॿुधाईंदमि त छा करिणो आहे। अभी इसमें थोड़ा सा टाइम लगेगा और हल्की आंच पे जब हम इसको पकाते तो गल जाता है अच्छी तरह से। तेज़ आंच पे वो बाहर से तो पक जाती है प्याज, लेकिन अंदर से वो कच्ची रह जाती है, फिर वो घुलती नहीं है। सो जेकॾहिं बाहि तेज़ करे पचाईंदा आहियूं न त उन में बसर जेके हूंदा आहिनि असांजा ॿाहिरां त पची वेंदा आहिनि, पर अंदरों कच्चा ऐं सख़्तु रहिजी वेंदा आहिनि, पोइ उहे ॻरंदा न आहिनि, चङी तरह ग्रेवी न ठहंदी आहे। सो हीअ आराम सां पिया हिते हल्की बाहि ते पचंदा ऐं हिन पासे असां जेको आहे कबाब सेके वठंदासीं। कबाब पचनि पिया
इन्हनि जी बाहि हल्की न कजो, इन्हनि खे तेज़ तेज़ बाहि पे हल्को हल्को पचाए छॾिणो आहे, क्योंकि अगर आप हल्की आंच पे पकाएंगे तो ये पानी छोड़ देंगे, फिर वो मुश्किल हो जाती है। इसलिए इसको थोड़ी सी तेज़ आंच पे हल्का हल्का सा सेक लें, और जैसे ये हर साइड से पक जाएंगे मैं इसकी आग बंद कर दूँगी। इन्हनि खे हर पासे खां उथलाए पुथलाए पचाइणो आहे, ऐं पोइ मां हिननि जी बाहि बंदि करे छॾींदसि। हीअ पचनि था हिन पासे, बसर असांजो पचे पियो। ऐं हीअ जेको मसालो मूं तव्हांखे ॿुधायो मल्टीपर्पज़ मिक्स मसालो, हिन में 2-3 मसाला गॾियल आहिनि जेके गॾु पीठल आहिनि ऐं थुल्हो थुल्हो पीठल आहे। तव्हां ॾिसो था, ये मसाला जो है मोटा मोटा पिसा हुआ है, 2-3 मसाले मिले हुए। ये एक दफ़ा आप बना के एक बोतल भर के रख लें, बहुत सारी चीज़ों में ये काम आएगा। ये हम दही बड़ों में भी डालते हैं और रोस्ट बनाते हैं उसमें भी डालते हैं, मुख्तलिफ़ चीज़ों में, शामी कबाब में मैं ज़रूर डालती हूँ। तो इसलिए ये मत सोचें कि अब ये कहाँ से आएगा, तो ये बना के रख लें। लेकिन अगर आप ये नहीं डालें तब भी ये सालन तो पक जाएगा, लेकिन ज़ाहिरी बात है कि जायका जो है इन सारी चीज़ों से मिलकर आता है। ठीकु आहे, तो ही मसालो अगरि तव्हां वटि न आहे, तव्हां पोइ बि बाक़ी शयुनि सां ही बोर्ड ठाहिणु चाहियो था त उहो ठही वेंदो बोर्ड, पर थोरो घणो ज़ाइके में फ़र्क़ु ईंदो, छो त ही सॼियूं शयूं, सॼा मिर्च मसाला मिली करे हिकिड़ो ज़ाइको ठाहींदा आहिनि। तंहिंजे करे हिकु दफ़ो तव्हां कोशिशि कयो त इहो मसालो ठाहे रखो, इहो ॾाढो इन सां टेस्ट अचे थो। जीअं मूं चयो त कबाब में मां ज़रूरु विझंदी आहियां, शामी कबाब में, इन खां सवाइ मां कबाब ठाहियां ई कोन थी। ऐं अहिड़ी तरह ॿियूं इलाही सारी डिशेज़ आहिनि, रोस्ट ठहंदो आहे, चिकन फ्राई कंदी आहियां मां, उन में विझंदी आहियां, दही बड़नि में विझंदा आहियूं असां। उहो डिपेंड करे थो, तव्हां जॾहिं ठाहींदव ऐं तव्हां उन जो टेस्ट करे ॾिसो, पोइ तव्हांखे पाण खे बि आइडियाज़ ईंदा त हिनखे असां ॿियो किथे किथे इस्तेमालु करे था सघूं। ईअं न आहे त हिन हिकिड़ी डिश जे लाइ तव्हांखे ठाहिणो पवंदो। तो मल्टीपर्पज़ मसालो मूं नालो हिन जो इन ई करे रखियो आहे त जीअं मुख़्तलिफ़ शयुनि में मुख़्तलिफ़ सबबनि सां इहो इस्तेमालु करे सघिजे। तो ही हाणे तक़रीबन सेकजण लॻा आहिनि, थोड़ी देर में मां हिननि जी बाहि बंदि करे छॾींदसि। अचूं था हिन पासे, कबाब मेरे पक रहे हैं, पूरी तरह उनको नहीं पकाना, लेकिन बाहर से अच्छी तरह सेक देना है। तो इसको मैं आग थोड़ी सी बढ़ा रही हूँ ताकि ये अच्छी तरह से ब्राउन हो जाए। बाहि मां थोड़ी बसरनि जी वधाई आहे त जीअं ही चङी तरह सां ब्राउन थी वञनि त हिन में पोइ अॻियां बाक़ी प्रोसेस करे वठूं। ऐं हिन पासे मां हिननि जी कबाबनि जी बाहि बंदि कई आहे, हिननि खे हिते ही छॾे थी ॾियां। इनको मैं पलट देती हूँ कि जिस तरफ से अगर ये नहीं पके कहीं से तो उस तरफ से भी अच्छी तरह से इन पे कलर भी आ जाए और थोड़ा पक भी जाए। तो हिननि जी पोजीशन चेंज कयां थी त ही जिन पासनि खां न सेकजी सघिया आहिनि उन पासनि खां भी चङी तरह सां सेकजी वेंदा। ऐं हिन पासे बसर असांजो अभी ये प्याज पे एक अच्छा सा कलर आ चुका है, बसर थोड़ो हल्को हल्को सुनहरी थी रहा है, हल्को ब्राउन। हिन में मां विझां थी अदरक थूम, अदरक लहसुन मैंने डाल दिया है। और ये जो टोमेटो पेस्ट है, ब्लेंड किए हुए जो टमाटर है, इसमें से 2 चम्मच पहले डाल रही हूँ। ठीक है, तो ये अदरक थूम ऐं 2 चमचा इन ब्लेंड थियल टमाटनि जा विधा आहिनि। ऐं इन सां गॾु मां हिन में विझंदमि ही सभु मसाला, खुश्क मसाले डाल के 1 मिनट के लिए भून लेंगे ताकि जो है इनका कच्चापन ख़त्म हो जाए, अच्छी तरह ये फ्राई हो जाए, अदरक लहसुन भी पके। उसके बाद बाकी टमाटर हम इसमें डाल देंगे। ठीक है, सो ही सॼा सुका मसाला, अदरक थूम विझी हिन में ऐं 2 चमचा टमाटर पेस्ट। बाक़ी हाणे हिन में मां थोड़ो भुञण खां पोइ सॼा टमाटर विझंदसि। 2 मिनट भूनने के बाद इसमें ये सारा टमाटर जो है पिसा हुआ वो डाल ये जो प्याले में बचल आहे इहो मां हिन में विझां थी ऐं हिन खे तव्हां पचण ॾियो त जीअं टमाटनि जो पाणी जेको आहे उहो थोरो घणो खुश्क थिए। पानी पूरी तरह नहीं सुखाना, लेकिन थोड़ा बहुत ये खुश्क होना चाहिए। इतनी देर हम इसको पकाएंगे, तकरीबन ये समझ लेंगे आधा पानी इसका खुश्क हो जाए, अधु पानी हिन जो सुकी वेंदो, पोइ असां हिन में कबाब शामिल कंदासीं। हाणे हिन में टमाटर जो कुछ पानी खुश्क थियल आहे ऐं कुछ आहे। तो अभी इस वक्त हम इसमें सारे ये कबाब डाल देंगे। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। इनको रख देते हैं इसमें और फिर हल्की आंच करके इसको दम पे हम पका लेंगे। ये रेसिपी तव्हांखे यकीनन पसंद ईंदी। अगर आपको ये मेरी ये रेसिपी अच्छी लगी हो, ये वीडियो अच्छी लगी हो तो उसको शेयर करें, कमेंट करें
चैनल मेरा सब्सक्राइब करें ताकि मुस्तकबिल में भी मैं जो कुछ शेयर करना चाहूँ आप उसको आसानी से देख सकेंगे। तो असा ढक ॾेई बाहि में हिन जी घटि थी कयां, आग में कम कर रही हूँ और इसको अभी हम दम पर 10 मिनट के लिए छोड़ देंगे। 10 मिनटन खां पोइ मां हिनखे उथलायां थी। 10 मिनट हो गए। मैं इनकी साइड को पलट रही हूँ ताकि हर तरफ से पक जाए और फिर मैं इसको दोबारा दम पे रख दूंगी 10 मिनट और इसमें ये कम्प्लीटली पक जाएगा। 10 मिनट ॿिया मां हिनखे पोइ उथलाइण खां पोइ वरी 10 मिनट ॿिया दम ते रखंदमि त चङी तरह सां पची वेंदो। ऐं हिन पासे गरम मसालो अञा पियो आहे, सावा धाणा मिर्च कटे रखिया आहिनि, इहे बि असां हिन में ऐड कंदासीं आख़िर में। हिनखे असां चेक था कयूं। अच्छा, मां जीअं चयो त 10 मिनट दम ते हणिणो आहे, त उन 10 मिनट पूरे थियण खां पहिरियों ज़रूरु चेक कयो, खोले ॾिसो। ठीक है, 10 मिनट ज़रूरी नहीं कि पूरे 10 मिनट के बाद अब ढक्कन खोल, हो सकता है पानी पहले ही जो है खुश्क हो जाए। मैं नहीं जानती हूँ आपके टमाटर सख्त हैं नरम हैं, उनमें कितना पानी होगा, तो उस हिसाब से फिर बीच बीच में चेक ज़रूर करें। अभी जो चीज़ें मैं इसमें डाल रही हूँ, ये गरम मसाला पिसा हुआ और मिर्चें, हरी मिर्चें मैं इसमें डाल रही हूँ। और इसके बाद मैं थोड़ी सी इसमें शामिल करूँगी मेथी, कसूरी मेथी, वो ज़रूर डालेंगे, उससे एक अच्छा सा प्यारा सा मज़ेदार सा जायका आता है इसमें। ठीक है, हिनखे असां वरी हणूं था दम ते ऐं 2 मिंटनि खां पोइ मां हिन में मेथी शामिल कंदमि। तो ढक ॾेई हिनखे वरी छॾे था ॾियूं। ये 1 टीस्पून मां मेथी खई आहे, 1 टीस्पून मैंने ये मेथी ली है खुश्क कसूरी मेथी, और इसमें से मैंने ये कचरा निकाला है। इसमें क्योंकि डंडियों समेत काट के सुखाते हैं तो ये चीज़ इसमें खुश्क जो है उसकी डंडियाँ आ जाती, तो मैं हमेशा निकाल देती हूँ। ये डांडियुनि सुधो कटे सुकाईंदा आहिनि, इन करे उहे डांडियूं जेके हिन में अची थियूं वञनि, तो ये मां कढी छॾींदी आहियां। हाणे हिन में हिनखे मिक्स करे थोड़ी बाहि वधाईंदमि, ज़रा सी मैं इसकी आग तेज़ कर देती हूँ ताकि ये पानी जो बाकी बचा है वो जल्दी से खुश्क हो जाए और इसकी मसालों की खुशबू भी इसमें अच्छी तरह से आ जाए। बस ये तकरीबन तैयार होने वाला है। इसको जो है खुश्क करने के बाद हम पानी इसका बिल्कुल जब ड्राई हो जाएगा तो हम इसको निकाल लेंगे डिश में, धनिया डाल देंगे और ये मज़ेदार हमारी कबाब कढ़ाई तैयार होगी। थोड़ी सी आग में इसकी बढ़ा रही हूँ। असां हिनखे चेक था कयूं, पानी हिन जो बिल्कुलु तकरीबन सुकी वियो आहे। आवाज़ ॿुधो तव्हां ही, ॾिसो था, इस आवाज़ से पता चल रहा है कि पानी खुश्क हो गया है, तेल जो है अलग नज़र आ रहा है। आग मैंने बंद कर दी है। इसमें हम मिलाएंगे कुछ धनिया। ठीक है, ये सावा धाणा असां हिन में मिलायूं था। गरम गरम बोड़ में ही पाणी हिन जी खुशबू अची वेंदी। सो ये असांजी मज़ेदार कबाब कढ़ाई तैयार है। इनखे मां डिश आउट कयां थी। मूंखे उम्मीद आहे तव्हांखे रेसिपी वणी हूंदी। चैनल मुंहिंजो ज़रूरु सब्सक्राइब कयो, मुंहिंजो सिंधी चैनल आहे, इनखे प्रमोट कयो, तव्हांजी ज़िम्मेदारी आहे। ऐं पंहिंजे दोस्तनि सां माइटनि अज़ीज़नि सां शेयर कयो त जीअं जेको कुझु मां सेखारियां थी उनजो फ़ाइदो सभिनी ताईं वञी पहुचे। बिस्मिल्लाह रहमान रहीम। हीअ मज़ेदार रेसिपी आहे ॾाढी, ज़रूरु ट्राए कयो, दावत में ठाहियो, पहिरियों पंहिंजे लाइ ठाहियो। अगरि तव्हां पहिरियों दफ़ो था ठाहियो त का बि शइ पहिरियों दफ़ो ठाहियो त उहा पहिरियों पंहिंजे लाइ ट्राए कयो, फैमिली लाइ। उन खां पोइ तव्हां उनखे कंहिं दावत लाइ या ॿिए कंहिं मौक़े जे लाइ सिलेक्ट करे सघो था। असांजे घर में हमेशह ईअं ई थींदो आहे। काई बि शइ मां न पचाईंदी आहियां अगरि त मां पहिरियों घर जे लाइ ठाहींदी आहियां, ॿारनि खां पुछंदी आहियां कीअं थी लॻे। जॾहिं सभु अगरि हुनखे अप्रूव कंदा आहिनि त पोइ असां उहा शइ कंहिं दावत में बि ज़रूरु ठाहींदा आहियूं। सो हिन जे मथां विझंदमि मां हाणे कुझु मसालो, ग्रेवी। सो मज़ेदार हीअ कढ़ाई आहे, ज़रूरु ट्राए कयो। ऐं इंस्टाग्राम ते तव्हां मूंसां शेयर करे सघो था पंहिंजा फ़ोटोज़। अगरि तव्हां मुंहिंजी का बि रेसिपी ट्राए कयो था त इंस्टाग्राम ते तव्हां मूंसां फ़ोटो शेयर कयो। नसीन वफ़ाई जे ई नाले सां इंस्टाग्राम ते मां मौजूदु आहियां, छो त यूट्यूब ते तव्हां मूंसां तस्वीरूं शेयर करणु थोरो मसइलो थो थिए, तंहिंजे करे तव्हां इंस्टाग्राम ते आसानी सां करे सघो था। मूंखे ख़ुशी थींदी अगरि मुंहिंजे सेखारियल कंहिं डिश मां कंहिं फ़ाइदो वरितो। मुंहिंजो मक़सदु बि इहो आहे, पहिरियों बि मां चई चुकी आहियां त मां तव्हां ई टीचर, मुंहिंजो कमु आहे सेखारणु।
त सेखारींदी रहंदसि मां। सो जेकॾहिं को सिखे थो त उहो मूंखे ज़रूरु ॿुधाए त उनखे को फ़ाइदो थियो सिखण जो या न थियो। सो हिनखे असां कंदासीं थोरो सावन मिर्चनि ऐं धाणनि सां गार्निश। इहे थोरा मिर्च मूं बचाए छॾिया हुया, इहे असांजे मथां था विझूं। सो ज़रूरु ॿुधाइजो, ट्राए कजो ऐं मूंखे ॿुधाइजो त तव्हांखे कीअं लॻी या तव्हांजी फैमिली खे कीअं लॻी। हमेशह चवंदी आहियां प्यार सां खाधो पचायो, हीउ तमामु प्यार सां पचायल मुंहिंजो खाधो आहे। सो पंहिंजी ॿोलीअ सां प्यारु कयो, पंहिंजे टाइम जो सही इस्तेमालु कयो। इंशाल्लाह वरी कंहिं ॿी सुठी वीडियो सां कंहिं कम जी शइ सां मिलंदासीं। तेसिताईं इजाज़त ॾियो। अल्लाह वाही।